ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन में अमरीका जा 3 एहलकार मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज ईरानी सामूंडी जहाज़ खे तबाह करे छॾियो। ईरानी बहरी जहाज़ खे गल्फ ओमान में निशानो बणायो वियो। अमरीकी अख़्तियार मूजिबि ऑपरेशन दौरान 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन में अमरीका जा 3 एहलकार मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज ईरानी सामूंडी जहाज़ खे तबाह करे छॾियो। ईरानी बहरी जहाज़ खे गल्फ ओमान में निशानो बणायो वियो। अमरीकी अख़्तियारनि मूजिबि ऑपरेशन दौरान 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन में अमरीका जा 3 एहलकार मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज ईरानी सामूंडी जहाज़ खे तबाह करे छॾियो। ईरानी बहरी जहाज़ खे गल्फ ओमान में निशानो बणायो वियो। अमरीकी अख़्तियारनि मूजिबि ऑपरेशन दौरान 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन में अमरीका जा 3 एहलकार मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज ईरानी सामूंडी जहाज़ खे तबाह करे छॾियो। ईरानी बहरी जहाज़ खे गल्फ ओमान में निशानो बणायो वियो। अमरीकी अख़्तियारनि मूजिबि ऑपरेशन दौरान 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया जे त 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि।